बुकेरा शरीफ थाणे जी हद में मंशियात फरोशन देरा ॼमाए वरिता। मंशियात जे विकिरो करण में मरकज़ बणियल आहे। हद जी पुलिस पारां ॻरी मंथली एवज़ कानून सां खेॾण लॻा। हद अंदरि मंशियात फरोशन रिछल जे वॾे मंशियात फरोश सलीम बरी हनीफ दल जी भाईवारी सबब समूरो इलाइक़ो मंशियात जी लपेट में अची वियो। हर पासे मंशियात विखरजियां विकामण लॻो। पुलिस जे जमादारनि पारां हद जे वॾे डीलर सलीम मरी जी उताकनि जा चकर कटे मंथली वसूल करे थाणे ताईं पहुचाइण लॻा, जॾहिं त हद जे नंढे वॾे डीलर खे मंशियात विकिरो करण जी इजाज़त ॾिनी वई आहे। मंशियात जे विकिरे सबब केतिरियूं ई ज़िंदगियूं दाव ते लॻियल आहिनि। एसएसपी टंडोल हयार DIG हैदराबाद खां मुतालबो था करियूं त बुकेरा शरीफ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात बंदि करे मंशियात फरोशन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची